अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील तव्हांखे ॾींदा हलूं। जेका किस्त हाणे अचण वारी आहे इन जी पूरी अपडेट ॾींदासीं तव्हांखे, एडवांस इन्फॉर्मेशन ॾींदासीं। छा जेका किस्त अचण वारी आहे हाणे नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे जा, इन में हाकिम ज़ादी भी सिजावर ख़ान जे हथां मारी वेंदी जीअं लाला मारिजी वियो। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे मूसा भी ज़ाहिर थींदो जीअं अची सिजावर ख़ान वापसि थी वियो। छा नवाब ख़ान जे लाइ हाणे कहिड़ा चैलेंज हूंदा? छा हाणे मीर जेको आहे दोस्तों उहो वरी सिजावर ख़ान सां हथ मिलाईंदो? छा हाशू भी हाणे सिजावर ख़ान सां हथ मिलाईंदो ऐं नवाब ख़ान जा दुश्मन वधी वेंदा? बिल्कुलु दोस्तों ॿुधायूं था सॼी अपडेट इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे त शायद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मुझे बे चैनल ते मैं यको लगातार ये गाल ॿुधाईंदो तो अचां त जेको आहे सिजावर ख़ान ऐं मूसा मोआना वापसि थींदा। मुझे पेज ते भी वीडियो पिया आहिनि, पोयां तव्हां ॾिठा हूंदा। मूं लगातार इहा ॻाल्हियूं कयूं त मूसा मोआना सिजावर मोआना वक़्ती तौर दुश्मन ज़ाहिर करण जे लाइ सिजावर हिकु पासे थियो आहे ऐं ईंदो ऐं राति जी किस्त में उन एंट्री हई ऐं तव्हां ॾिठो अचण सां ई लाले खे फतकाए छॾियईं। हाणे नवाब ख़ान जे लाइ वॾियूं मुसीबतूं ज़ाहिर थींदियूं। नवाब ख़ान परेशान थी वेंदो ऐं हाकिम ज़ादी सां भी घटि कोन कंदो सिजावर ख़ान, छाजे करे उन जी घरवारी जी ज़बान वठी आहे, एॾो ज़ुल्म कयो अथईं ऐं साज़िशूं कयूं पंहिंजे भाउ जे ख़िलाफ़ लाला सां गॾिजी करे। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो नवाब ख़ान जे दुश्मननि में वरी हिकु दफ़ो इज़ाफ़ो थींदो। नवाब ख़ान परेशान थी वेंदो इन दुश्मननि सां मुंहुं कीअं ॾियां ऐं इन करे आहिस्ता आहिस्ता हाशू भी हिकु पासे थींदो वेंदो ऐं हाणे मूसा भी अनक़रीब ज़ाहिर थींदो दोस्तों अची। ऐं भावल भी जॾहिं ॿुधंदो त ख़बर सिजावर मोटी आयो आहे उहो भी सफ़ा शींहं थी वेंदो, चुप करे वेंदो, नवाब ख़ान सां ठा न कंदो ऐं उहो सम्झी वेंदो हाणे जेको आहे सिजावर आयो आहे त मूसा भी अनक़रीब ईंदो ऐं मां पंहिंजी साॻी पोज़ीशन ते अची वेंदुमि। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।